एहतजाज कोटे जी रिपोर्ट अख्तर हुसैन कीरियो गोठ सजन खान गोपांग जो रहवासी रोजानी जीजल मां कराची जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर खैरपुर मीरस जो सहाफ़ी जावेद अली गोपांग जे घर ते हमलो कंदड़ पंहिंजे ई बिरादरी जा बासर ओशाक गोपांग इकबाल गोपांग गुल हसन गोपांग उर्फ बाबू गोपांग घर ते लठ नई हथियारन सां घर ते चढ़ाई करे चादरी चौदीवारी जो तकदस पामाल कंदे जावेद अली गोपांग संदस वालिद मोहम्मद रफीक गोपांग चाचे अब्दुल हमीद गोपांग ऐं संदस भा अयाज गोपांग इरफान गोपांग औरतुनि नंढनि ॿारनि ते कातलाणो हमलो कयो वियो संदनि रड़ियुनि ते पाड़े वारा पहुची विया। मुतासिर सहाफ़ी जावेद अली गोपांग सदस्य वालिद मोहम्मद रफीक ऐं चाचे अब्दुल हमीद गोपांग भाइरनि इरफान गोपांग अयाज गोपांग SHO कुंबर DSP कोट जी SSP खैरपुर DIG सखर IG सिंध CM सिंध खे पुरज़ोर अपील कयूं था त मामले जो सख़्ती सां नोटिस वठी सचे कलम धणी सहाफ़ी सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में पुरअमन एहतजाज जो हक़ रखूं था। मेहरबानी